अलविदा या हुसैन, ऐ हुसैन अलविदा। रोक के बोली बहन, ऐ हुसैन अलविदा। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इलाही अलहिम्नित तक़वा वल यक़ीन। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बारिइल खलाइक़ अजमाइन। बाइसिल अंबिया वल मुरसलीन। हबीब इलाहिल आलमीन अबिल क़ासिम मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद। क़ाल मौलाना अल इमामुल हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम रिज़न बिक़ज़ाइही व तस्लीमन लिअम्रिही। इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जा ॾींहं, उन तहरीक जा ॾींहं, उन नहज़त जा ॾींहं। इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम फ़र्ज़ंदे रसूल, लख़्ते जिगरे बतूल, फ़र्ज़ंदे अली, ही उहा शख़्सियत जेका शख़्सियत हक़ो हक़ीक़त वटि अची करे परवान चढ़े थी। दुनिया में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं तहरीकूं हलियूं, मुख़्तलिफ़ क़िस्म जा इनक़लाब आया। कुझु इनक़लाब उन्हनि जे बानियनि ताईं रहिया, कुझु इनक़लाब जेके आहिनि उहे अची करे उन्हनि जी ॿी नस्ल टीं नस्ल ताईं अची करे बीह रहिया। लेकिन आख़िर सन 60 हिजरी में शुरू थियण वारो इनक़लाब जेको अॼु 1445 हिजरी ताईं हलंदो थो अचे, इन में के अहिड़ा राज़ आहिनि, छा अहिड़ियूं ॻाल्हियूं समायल आहिनि जो ही अॼु ॾींहं ताईं बाक़ी आहे। तव्हांजे ऐं असांजे नज़र में जाऊं कई अहिड़ा इनक़लाब, चाहे उहो सियासी इनक़लाब हुजनि, मज़हबी इनक़लाब हुजनि, चाहे मुआशरती हुजनि, सेकुलर हुजनि, लिबरलिज़म हुजनि, जेके बि आहिनि मुख़्तलिफ़ दौर में मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हलंदा आया। कुझु साल, कुझु 100 साल उहे हलिया, लेकिन तहरीक करबला, तहरीक इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम सन 60 हिजरी खां 61 हिजरी खां हलंदे अॼु ॾींहं ताईं 1445 ताईं जेका दाइमो क़ाइमु आहे। आख़िर छो जो इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम उहो नुमाइंदा इलाही आहे, उहो अल्लाह जे नुमाइंदनि जो वारिस आहे, जेके अल्लाह नुमाइंदा पंहिंजे इंसानियत जे हिदायत लाइ ठाहिया। उन इंसान, हीउ जेको इंसान आहे, इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जो जेको इनक़लाब आहे, हिन इंसान जे लाइ आहे। यानी इंसान खे इंसान ठाहिण जे लाइ इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम क़ुर्बानी ॾिनी। मौला इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजो घर ॿार लुटाए छॾियईं त जीअं ही इंसान हक़ीक़त में इंसान बणिजी सघे। कीअं हक़ीक़त में इंसान बणिजी सघे? अल्लाह साईं इंसान खे जंहिं शइ ते ख़ल्क़ कयो, जंहिं शइ जे लाइ, जंहिं हदफ़ जे लाइ ख़ल्क़ कयो, उन ते पहुचण लाइ कुझु रुकावटूं अची करे इंसान जे साम्हूं बीह रहियूं हुयूं। उन्हनि रुकावटनि खे दूर करण जे लाइ इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम ही तहरीक शुरू कई, ही इनक़लाब शुरू कयो, क़याम शुरू कयईं। जॾहिं ही अल्लाह जो नुमाइंदो जेको वारिस हज़रत आदम, वारिस हज़रत इब्राहिम, वारिस हज़रत मूसा, वारिस हज़रत ईसा, वारिस नबी अल्लाह, जॾहिं ॾिठो त इंसानियत जे साम्हूं रुकावटूं पेश थियूं थियनि, इंसान जंहिं मक़सद लाइ लिका अल्लाह जे लाइ ख़ल्क़ कयो वियो हो, उन जे लाइ इंसान जे साम्हूं रुकावटूं पेश थियूं थियनि, बिदतूं वजूद में अचनि थियूं, इंसान जी तरक़ी जो जेके कमालात आहिनि उहे तय करण में इंसान खे ॾुखियाई थी थिए। हाणे छो जो इंसानियत जी हिदायत जो मरकज़ आहे, वक़्त जो वली ख़ुदा, वक़्त जो इमाम, हाणे इहो वक़्त जो वली ख़ुदा, वक़्त जो इमाम इंसानियत खे बचाइण जे लाइ पहिरियों क़दम खणे थो। जॾहिं 28 रजब ते मदीने खां मौला इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम निकिरनि था त
त मौला इहो ई फरमाइनि था, इन्नी उखरजो लम उखरजो अशरों वला बतरा वला मुफ़सिदों वला ज़ालिमा बल उरीदो अन आमिर बिल मारूफ़ व अनहा अनिल मुनकर। मौला फरमाइनि था, मुंहिंजो जेको ही निकिरणु आहे, मुंहिंजो जेको ही ख़ुरूज आहे, इहो इन करे न आहे त मां कंहिंसां वञी करे फ़साद कयां, कंहिंसां फॾो कयां, कंहिंसां जंग कयां, न बल्कि उरीदो अन आमिर बिल मारूफ़, मुंहिंजो इरादो इहो आहे त मां अमर बिल मारूफ़ कयां, नही अनिल मुनकर कयां। अमर बिल मारूफ़ यानी भलाइनि जी तरफ़, नेकियुनि जी तरफ़ सॾियां ऐं बुराइनि खां इंसान खे दूरि कयां, रोकियां। छो जो बुरायूं इंसान जे वजूद में उहे कसाफ़तूं खणी थियूं अचनि जेके इंसान जी तरक़ी में, इंसान जे कमालात में अची करे रुकावट पेश थियूं थियनि। ऐं मां भलाइनि जी तरफ़ सॾु कयां हिन मुआशिरे खे, हिन इंसान खे, छो जो ही भलाइनि खे विसारियूं वेठो आहे, भलाइनि जी तरफ़ अचे ई नथो। हाणे बि इहो थो थिए, ये 1400 साल खां बाद में अगर इंसान गौर व फिक्र करे त जेका तहरीक इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम करबला में हलाई ही अमर बिल मारूफ़ नही अनिल मुनकर जी, या सीरत रसूल ख़ुदा ऐं सीरत अमीर काइनात खे उजागर करण जे लाइ, उहा हाणे असांखे हिन दुनिया में नज़र अचे थी या नथी अचे, हिन दौर जे इंसाननि में नज़र अचे थी या नथी अचे। जेकॾहिं हिन दौर जे इंसाननि में नज़र अचे थी, अमर बिल मारूफ़ कनि था, नही अनिल मुनकर कनि था, त हू वक़्त जा हुसैनी बि आहिनि ऐं इमाम हुसैन जे पोइ लॻ बि आहिनि। जेकॾहिं नथो नज़र अचे त भले मां ज़ुबान सां भले चवंदो वठां त मां हुसैनी आहियां, मां इमाम हुसैन जी राह ते हलण वारो आहियां, लेकिन मां हुसैनी न आहियां। छो जो मां गुफ़्तार जो हुसैनी आहियां, किरदार जो हुसैनी न आहियां। किरदार जो हुसैनी उहो थिए थो जेको ज़ुल्म जे ख़िलाफ़, बिदअतनि जे ख़िलाफ़ आवाज़ बुलंद थो करे, जेको इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जी उन वाट ते हले थो। जेको असां इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जी यादि मल्हायूं था ऐं यज़ीद जी जेको ज़िक्र कयूं था, उनखे जेको यज़ीद जी बि जेका यादि आहे उहो बुरनि अल्फाज़नि में, ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेका यादि आहे उहा भलनि अल्फाज़नि में। आख़िर छो असां ऐं तव्हांजे ज़हननि में इहो आहे त इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जो क़त्ल कयो आहे यज़ीद, इन करे यज़ीद बुरो माण्हू आहे? न, जेकॾहिं ईअं हुजे हा त इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम यज़ीद जे मुक़ाबले में कॾहिं ख़ुरूज कनि ई न, निकिरनि ई न। छो? मौला उन वक़्तु ॾिसनि था त यज़ीद फ़ासिको फ़ाजिरो शारिबुल ख़म्र, शराब पीअण वारो, हाणे छा थो करे, बिदतूं क़ाइमु कंदो थो वञे दीन में, दीन खे बिगाड़ींदो थो वञे, दीन जो चहिरो मस्ख़ कंदो थो वञे। हाणे इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम क़याम कनि था, यज़ीद जी मुखालफ़त में अचनि था। यज़ीद जी मुखालिफ़त इमाम हुसैन पंहिंजी ज़िंदगी में कनि था। 28 रजब को जॾहिं निकिरनि था वेंदे 10 मुहर्रम ताईं इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम यज़ीद जी मुखालफ़त कनि था। ऐं मौला ॿुधाइनि था, मिसली लाओ युबा यो मिसला, मूं जहिड़ो यज़ीद जहिड़े जी बैत न कंदो। इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम कमालात ते, फ़ज़ाइल जे उन्हनि मर्तबनि ते फ़ाइज़ आहे। गैरत जो इमाम, सखावत वारो इमाम, शुजात वारो इमाम, इल्म वारो इमाम। हाणे इहो इल्म वारो, सखावत वारो, शुजात वारो इमाम कॾहिं फ़ासिको फ़ाजिरो ज़ालिम जी बैत न कंदो। हाणे मौला ॿुधाए थो, जेको मुंहिंजे रस्ते ते बि हलंदो न, उहो कॾहिं बि ज़ालिम जी, फ़ासिक जी, फ़ाजिर जी बैत न कंदो। बैत यानी पंहिंजे पाण खे उन जे हवाले करे छॾणु, पंहिंजे इरादनि खे, पंहिंजे जान खे, पंहिंजे वजूद खे उन इंसान जे हवाले करे छॾणु। हाणे उहो जेको चए उन जी ताबियत में आहे, जीअं उनजो हुकुम मञंदो, उनजी ॻाल्हि मञंदो, उनजो फरमान मञंदो। इमाम हुसैन फरमाए थो, मां यज़ीद जो फरमान नथो मञे सघां। छो जो यज़ीद फ़ासिक बि आहे, फ़ाजिर बि आहे, ज़ालिम बि आहे, मां आदिल आहियां। हाणे अॼु जो बि इंसान जेकॾहिं को यज़ीदी किरदार रखे थो, उन सां गॾु उथे थो, उनजी ॻाल्हि मञे थो, उनखे तस्लीम थो करे, या ज़ालिम जे साम्हूं नथो ॻाल्हाए, ज़ालिम जी हिमायत में ॻाल्हाए थो, उहो इंसान भले पंहिंजे पाण खे हुसैनी सॾाईंदो रहे, लेकिन उहो इंसान हुसैनी न आहे। ज़ुबानी त हुसैनी आहे, लेकिन किरदारी हुसैनी न आहे। इन करे त अगरि तव्हां ऐं असां अमीर काइनात हज़रत अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी आख़िरी वसीयत पढ़े ॾिसूं, मौला फरमाइनि था, कूनू लिल मज़लूम औना वल ज़ालिम ख़स्मा। मौला फरमाइनि था, मज़लूम जो मददगार थी ऐं ज़ालिम जे मुक़ाबले में सीसा पिलाई दीवार थी। हाणे दुनिया में जिते बि मज़लूम नज़र अचे, जंहिं ते ज़ुल्म थिए, मौला फरमाए थो, जेकॾहिं ज़ालिम तुंहिंजो भाउ आहे त ज़ालिम जे मुक़ाबले में अचु। मज़लूम जेकॾहिं तूं मज़लूम खे सुञाणे ई नथो,
मज़लूम तुंहिंजो न मिट आहे न माइट आहे न ज़ात वारो आहे, लेकिन मज़लूम आहे, तोखे ख़बर पइजी वञे न हीउ मज़लूम आहे, उनजी हिमायत में ॻाल्हाइणु शुरू कर। हाणे त ॻाल्हाइणु तमामु आसान आहे। इंसानु इलेक्ट्रिक मीडिया ते, प्रिंट मीडिया ते, सोशल मीडिया ते ॻाल्हाए सघे थो, ज़ालिम जे ख़िलाफ़ बि ॻाल्हाए सघे थो, मज़लूम जी हिमायत में बि ॻाल्हाए सघे थो, छो जो हीउ दर्स करबला आहे। असां करबला खे सम्झणु चाहियूं था, असां ज़ाते हुसैन खे सम्झणु चाहियूं था, असां ज़ाते हुसैन जे लाइ क़दम वधाइणु चाहियूं था, मारिफत हुसैनी हासिलु करणु था चाहियूं, करबला सम्झणु था चाहियूं। आख़िर हीअ तहरीक बाक़ी छो रही आहे? ॿियूं तहरीकूं आयूं, उथियूं, हलियूं, कुझु 100 साल हलियूं, ख़तमु थी वियूं। हिन तहरीक जी बक़ा जो जेको राज़ आहे न, उहो हिकिड़ो राज़ आहे हिन तहरीक जी बक़ा जो, उहो आहे इख़लास ऐं रिज़ाए इलाही। यानी इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे पूरे वजूद खे ख़ालिस करे थो छॾे, कंहिंजे लाइ? ज़ाते इलाही जे लाइ, ऐं पंहिंजे पाण खे उन मक़ाम रिज़ा ते खणी थो अचे, जंहिं मक़ाम रिज़ा ते अलाह ॾिसणु थो चाहे। हाणे अलाह इमाम हुसैन खे कहिड़ी मक़ाम ते ॾिसणु थो चाहे? मक़ाम रिज़ा ते, यानी मालिक तूं बसि, मूं हुसैन जो वजूद आहे ई कोन, मां हुसैन तोखां सवाइ आहियां ई कोन। ख़ुदि इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जो जुमिलो आहे दुआ अरफ़ा में, मौला फरमाइनि था, महबूद जंहिं तोखे छॾियो उन छा पातो, ऐं जंहिं तोखे पाए छॾियो, जंहिं तोखे हासिलु करे छॾियो, उन कुझु बि न आहे गवायो, उन को बि घाटे जो सौदो न आहे कयो। छो जो जेकॾहिं ज़ाते इलाही मिली वई न, हिकिड़ी मिसाल ॾींदो हलां, हिकिड़ो इंसानु आहे जेको 90 हासिलु करणु थो चाहे, 90 रुपया हासिलु करणु थो चाहे, उन खे को अगरि 100 रुपयो ॾिए त उहो छा थींदो त उन 100 में 90 बि अची वेंदो। हाणे को इंसानु जन्नत हासिलु करणु थो चाहे, इंसानु अलाह ताईं पहुचणु थो चाहे, इल्मु हासिलु करणु थो चाहे, शुजात हासिलु करणु थो चाहे, उहो किथे मिलंदी? ज़ाते इलाही ते मिलंदी। जेकॾहिं ज़ाते इलाही मिली वई, उनमें इल्मु बि मिली वियो, शुजात बि मिली वई, सखावत बि मिली वई, ख़ुदि जन्नत बि मिली वई। ईअं ई इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं ज़ाते इलाही सां पंहिंजे पाण खे मिलाइनि था, पोइ छा थो थिए? इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम उते जुमिलो था फरमाइनि, रिज़न बिक़ज़ाइही व तस्लीमन लिअम्रिही, मौला तुंहिंजे फ़ैसिलनि ते मां राज़ी आहियां, तुंहिंजे साम्हूं मां पंहिंजो सर तस्लीम ख़म करे छॾियो आहे। जिते तूं चएं थो मां उते पंहिंजे पाण खे झुकाए छॾियो, जिते तूं चएं थो मां पंहिंजे परवरदिगार मां उते उते सजदा कया आहिनि, उहे क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि जेके तुंहिंजी रज़ा जे लाइ आहिनि। फ़क़ति मुंहिंजूं क़ुर्बानियूं, इन्हनि में ॿियाई आहे ई कोन, फ़क़ति तुंहिंजी ज़ात ऐं तूं आहे। इन करे चयो न, इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेका क़ुर्बानी आहे, इन खे हज़रत इब्राहिम इस्माइल जी क़ुर्बानी सां मिलायो वियो। वफ़दइनाहु बिज़िबहिन अज़ीम, असां इब्राहिम असां तुंहिंजी हिन क़ुर्बानी खे ज़िबह अज़ीम में तब्दील करे छॾींदासीं। ज़िबह अज़ीम में तब्दील कीअं कंदासीं? यानी हिकु अहिड़ो वाक़ियो थींदो, हिकु अहिड़ो मारिको थींदो हक़ बातिल में, ऐं जेका हीअ तुंहिंजी क़ुर्बानी आहे, उन क़ुर्बानी जे साम्हूं नंढड़ी नज़र ईंदी, हिकिड़ी सफ़ा अहिड़ी नज़र ईंदी जो हीअ क़ुर्बानी इस्माइल जी क़ुर्बानी उन्हनि जी करबला जी क़ुर्बानी जे साम्हूं में बिल्कुलु हिकिड़ी नंढड़ी क़ुर्बानी नज़र ईंदी। ऐं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जेका हीअ क़ुर्बानी ॾिनी आहे, अगरि इन क़ुर्बानी जो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ुर्बानी जो फ़लसफ़ो छा आहे? हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ुर्बानी जो जेको फ़लसफ़ो आहे न, अलाह चाहे थो त इब्राहिम इस्माइल खे क़ुर्बान कर। छो इस्माइल खे क़ुर्बान कर? इन करे जो तुंहिंजे वजूद में अलाह बि आहे, इस्माइल बि आहे। यानी तूं पंहिंजे वजूद में, तूं पंहिंजे अंदर मां उन इस्माइल जेको तुंहिंजे अंदर में इस्माइल आहे न, उन खे क़ुर्बान कर ज़ाते इलाही। यानी फ़क़ति तो वटि हुजे त ज़ाते इलाही हुजे। जॾहिं ज़ाते इलाही अची वई न, उते इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अलाह चयो, हाणे मां तोखां ए ख़लील राज़ी बि आहियां, तूं नबूवत ते आहीं, विलायत ते आहीं, तूं पैगंबरी जे उहिदे ते मबूस आहीं, हाणे तोखे मां इमाम ठाहे थो छॾियां दुनिया जे लाइ, दुनिया तुंहिंजे पोयों हलंदी। यानी जॾहिं अंदर जे इब्राहिम इस्माइल खे हज़रत इब्राहिम क़ुर्बान कयो, फ़क़ति पंहिंजे वजूद में ज़ाते इलाही खे समायईं। हाणे फ़क़ति करबला बि इहो थी सम्झाए, हज़रत आदम खां वेंदे हज़रत ख़ातम ताईं जेके बि नबी आया उन्हनि इहो सम्झायो त तौहीद छा आहे, पंहिंजे पाण खे सिबग़तुल्लाह में रंगे छॾियो, अलाह ई इलाही रंग पंहिंजे वजूद ते चाढ़े छॾियो। जॾहिं इलाही रंग इंसान जे वजूद ते चढ़ंदो, पोइ छा थींदो? पोइ हक़ीक़ी माना में हुसैन थींदो,
पोइ हक़ीक़ी माना में इंसान अलवी थींदो, पोइ हक़ीक़ी माना में इंसान मोहम्मदी थींदो। मोहम्मदी सॾाइणु आसान आहे, अलवी सॾाइणु आसान आहे, हुसैनी सॾाइणु आसान आहे, लेकिन हुसैनी थियणु तमामु ॾुखियो आहे, अलवी थियणु तमामु ॾुखियो आहे, मोहम्मदी थियणु तमामु ॾुखियो आहे। छो जो मोहम्मदी थियण में इंसान जो पंहिंजो वजूद आहे ई कोन, इंसान जी पंहिंजी ज़ात आहे ई कोन, ज़ात इलाही बाक़ी आहे। यानी जिते मालिक तूं चवंदे उते मां वेंदुसि, जिते मालिक तूं रोकींदे मां न वेंदुसि, मालिक जेके शयूं तूं चवंदे उहो कंदुसि, मालिक जिन खां तूं रोकींदे उन्हनि खां रुकिजी वेंदुसि। जेकॾहिं इंसान इन मक़ाम ते अची थो वञे न, मक़ाम रिज़ा व तस्लीम ते अची थो वञे, पोइ इंसान जेतिरा साल थी वञनि गुज़री वञे, लेकिन अलाह उनजो तज़किरो बाक़ी थो रखे। छो थो बाक़ी रखे? इन करे जो ज़ात इलाही अबदी आहे, इरादा इलाही इहो आहे जेको मुंहिंजे ज़िक्र खे बाक़ी रखंदो, मां उनजे ज़िक्र खे बाक़ी रखंदुसि, मां उनजी यादि खे बाक़ी रखंदुसि। त हाणे असां ॾिसूं था कई अहिड़ा इंसान आहिनि जेके ज़ात इलाही जे लाइ जिद्दोजहद करे विया, कोशिशि करे विया, तौहीद पुॼाए विया। तौहीद जेकॾहिं इंसान खे सम्झणो आहे ज़ात हुसैन खे, त ज़ात तौहीद खे सम्झणो पवंदुसि। ज़ात तौहीद खे जंहिं वक़्तु सम्झंदो, पोइ करबला जा ही नंढा नंढा जुज़िया सम्झ में ईंदसि, पोइ इंसान लाइ आसान थी वेंदो। कीअं आसान थी वेंदो? हिकिड़ी नंढड़ी मिसाल सां सम्झाईंदो हलां। इंसान जी फितरत में शामिल आहे मोहब्बत ऐं इश्क़। इंसान चाहे उहो इश्क़ मजाज़ी हुजे चाहे इश्क़ हक़ीक़ी हुजे, ॿई इंसान जी फितरत में शामिल आहिनि। इश्क़ मजाज़ी जो जेको बहितरीनु मिसदाक़ आहे उहो माउ जो ॿचिड़े सां मोहबत करणु इश्क़ मजाज़ी जो बहितरीनु मिसदाक़ आहे, बहितरीनु मिसाल आहे। ऐं इश्क़ हक़ीक़ी जेके औलिया इलाही, औसिया इलाही, अंबिया इलाही, आइम्मा इलाही, अल्लाह सां जेके पंहिंजो लाओ लॻाए विया, उहो इश्क़ करे विया, उहो तमामु अहिड़ो वजूद आहे जेतिरे ताईं ज़ात इलाही बाक़ी रहंदी, ही वजूद बाक़ी रहंदा। हाणे मोहब्बत छा आहे? मोहब्बत क़ुर्बानी घुरे थी, इश्क़ क़ुर्बानी घुरे थो। हाणे जॾहिं इंसान इन मरहले में क़दम वधाए थो, जॾहिं अल्लाह सां इश्क़ जो दावा थो करे, पोइ छा थो करे? अल्लाह बि दलील थो घुरे, चए थो इब्राहिम मां तोखे आज़माईंदुसि, वइज़ब्तला इब्राहिम रब्बहू बिकलिमात, इब्राहिम मां तुंहिंजा इम्तिहान वठंदुसि, मूसा मां तुंहिंजा इम्तिहान वठंदुसि। किथे किथे इम्तिहान वठंदुसि, तोखे कॾहिं बाहि में उछलींदुसि, कॾहिं तोखे नील जे साम्हूं अची करे बीहारींदुसि। हाणे जेकॾहिं तूं इम्तिहाननि में पास थी वएं त छा थींदो? मां तुंहिंजो ज़िक्र किथे कंदुसि? पंहिंजी किताब में कंदुसि, पंहिंजा सहीफ़नि में कंदुसि, पंहिंजा मुक़रब जेके इंसान हूंदा उन्हनि वटि तोखे बाइज़त बणाए छॾींदुसि। हीअ इश्क़ जी क़ुर्बानी आहे, हीअ इश्क़ जा मरहला आहिनि। ऐं जॾहिं इश्क़ मजाज़ी हुजे, पोइ छा आहे? जेको नंढड़ो इश्क़ आहे उहो वॾे इश्क़ ते क़ुर्बान थी थो वञे। मिसाल जे तौर ते हिकिड़ो को पीउ आहे, उहो पंहिंजे ॿचिड़े खे मोकिले थो, चए थो हीअ गाॾी बि खणी वञु, हीअ पैसा बि खणी वञु, फलाणी जॻह तो का शइ वठी आहे। वञे थो, कुझु मिंटनि खां बाद में उनखे फ़ोन थी अचे, बाबा हीअ फलाणे नंबर वारी जेका कार आहे या तुंहिंजी आहे? चई हा। चई हिन ते हमिलो थियो आहे या हिन जो एक्सीडेंट थी वियो आहे। त फ़ौरन पीउ इहो पुछंदो, मुंहिंजो ॿचिड़ो त ठीकु आहे, मुंहिंजो लख़्त जिगर त ठीकु आहे? यानी उनखे इहो ज़हन में न हूंदो त मुंहिंजी गाॾी ठीकु आहे या मुंहिंजो पैसो ठीकु आहे। गाॾी सां बि मोहबत अथसि, पैसे सां बि मोहबत अथसि, लेकिन फ़ौरन, छो जो गाॾी ऐं पैसे वारी मोहबत नंढड़ी मोहबत आहे, औलाद सां मोहबत वॾी मोहबत आहे, त फ़ौरन पुछंदो मुंहिंजो ॿचिड़ो त ठीकु आहे, उनखे त का शइ न ई सही, गाॾियूं ॿी अची वेंदियूं, पैसो ॿियो बि थी वेंदो, मुंहिंजो लख़्त जिगर बची वञे। हाणे तव्हां ऐं असांजे नज़दीक में वॾीअ में वॾी मोहबत या पीउ सां मोहबत आहे या माउ सां मोहबत आहे या ॿार सां मोहबत आहे, लेकिन हुसैन वटि वॾी मोहबत जो नालो आहे मोहबत इलाही। इन करे मौला हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम अकबर खे क़ुर्बान करे, असगर खे क़ुर्बान करे, अबुल फज़ल अब्बास खे क़ुर्बान करे, मौला फरमाए थो हीअ मुंहिंजूं नंढियूं नंढियूं मोहबतूं आहिनि, मालिक मुंहिंजी हक़ीक़ी मोहबत तूं आहे। रिज़न बेक़ज़ाही व तस्लीमन ले अमरे ला मअबूदक मा सिवा, ए हबीब ए अल्लाह, और तोखां सवाइ मुंहिंजो को ॿियो मअबूद ई न आहे, मां तुंहिंजी इबादत करण वारो आहियां। मालिक अकबर जी क़ुर्बानी ॾिनी माई, हाणे त राज़ी थी। मालिक अब्बास जी क़ुर्बानी ॾिनी माई, हाणे त राज़ी थी। मालिक कासिम जी क़ुर्बानी ॾिनी माई, हाणे मूं हबीब जहिड़ा दोस्त कोराया, मुस्लिम इब्न औसजा जहिड़ा साहबी कोराया। साहबी रसूल शहीद थिया आहिनि कंहिंमें? करबला जे मैदान में।
छो जो ज़ाते इलाही जे इश्क में हुसैन ही जेको काफ़िलो वठी आयो न मदीने खां, इन काफ़िले जो निकिरण जो जेको सबबु हुयो उहो ज़ाते तौहीद हुयो। उहो माण्हुनि छो जो उन वक़्तु ज़ाते तौहीद खे विसारियूं वेठा हुआ। इंसानी वजूद में तौहीदी रंग घटि थी वियो हो, अलवी रंग घटि थी वियो हो, मोहम्मदी रंग घटि थी वियो। हाणे जिते मोहम्मदी रंग घटि थिए न, जिते अलवी रंग घटि थिए, तौहीदी रंग घटि थिए, इलाही रंग घटि थिए, उते वक़्तु जो हुसैन छा कंदो आहे, उन रंग खे वरी उभारण जे लाइ, रंग खे निखारण जे लाइ क़याम कंदो आहे त जीअं ज़ाते तौहीद इंसाननि खे सम्झ में अची वञे, ज़ाते नबवी इंसाननि खे सम्झ में अची वञे, ज़ाते अलवी सम्झ में अची वञे। हाणे जेकॾहिं ही ज़मानो, ही वक़्तु, हिन दौर में तौहीदी रंग जेकॾहिं घटिजी वियो आहे, हाणे हुसैनियन ते लाज़िम आहे त मुख़्तलिफ़ तरीक़नि सां, ईअं न कयो त मुख़्तलिफ़ तरीक़नि सां माना इंसाननि खे अज़ियत न, बल्कि अहिड़े तरीक़े सां हुसैनी पैगाम पहुचायो जेको तरीक़ो राइज आहे, जेको तरीक़ो इंसाननि जे अक़लनि जे मुताबिक़ आहे, जेको इंसाननि जे फ़हम जे मुताबिक़ आहे, हुसैनी तरीक़े खे आम कयो। छो जो हीउ आशूर जो ॾींहुं, शाम ग़रीबां, शब आशूर, ही उहे ॾींहं आहिनि जिन ॾींहंनि में हुसैन मुसीबतूं बर्दाश्त कयूं। अकबर जो लाशो खईं, हुसैन हिकु ॾींहं में 72 लाशा खया आहिनि। हुर जहिड़ो महिमान घुराए थो। यानी अगरि ख़याम हुसैनी में जेकॾहिं तव्हां हुसैन इब्न अली जा अज़ादार आहियो, मजलिसूं बपा कयो था, सबीलूं बपा कयो था, अज़ादारियूं कयो था, जेकॾहिं इन्हनि मजलिसनि में, इन्हनि सबीलनि में, इन्हनि लंगरनि में को हुर बणिजण अचे थो त हुनजो इस्तक़बाल कयो। को गुनाहगार, इहो न चओ त हीउ गुनाहगार आहे, हीउ फ़ासिक़ आहे, फाजिर आहे। जेकॾहिं दर हुसैन ते न ईंदो त काॾे वेंदो, दर अहले बैत ते न ईंदो त काॾे वेंदो। हीउ दर बख़्शिश जो दर आहे, हीउ दर इताअत जो दर आहे। हितां इताअत सिखंदो, हितां इबादत सिखंदो, हितां कमाल सिखंदो। जॾहिं हिन दर ते अची वेंदो त पोइ हुर ठहंदो। हुर अंत हुर्रुन फि दुनिया वल आख़िरा, हुर तूं दुनिया में बि आज़ादु आहे, तूं आख़िरत में बि आज़ादु आहे। तूं छो जो हुसैन सां मिली वियो आहे। जॾहिं इंसानु पंहिंजे पाण खे ज़ाते हुसैन सां ज़म करे छॾे, हुसैनी थी वञे, त हुसैन उनखे ज़ाते इलाही सां ज़म कराए थो छॾे। पोइ आवाज़ कुदरत अचे थी, रिज़न बि आवाज़ कुदरत अचे थी, फ़र्ज ई अलाओ रब के राज़ियतम मर्ज़िया या अय्यतुहन नफ़्सुल मुतमइना। ओ नफ़्स मुतमइना, तूं हाणे पंहिंजे रब ॾे मोटी आहे, यानी उन मक़ाम ते मोटी आहे जंहिं मक़ाम जो तूं हक़दार आहे, जंहिं मक़ाम जो तूं सज़ावार आहे। यानी उन मक़ाम ते जंहिं मक़ाम जे तूं लाइक़ु आहे, क़ाबिल आहे, उन मक़ाम ॾे मोटी आहे। ही आशूर, ही मुहर्रम, ही सबीलूं, ही अज़ादारियूं तव्हां ऐं असांखे हुसैनी ठाहिण अचनि थियूं। जेकॾहिं तव्हां ऐं असां इन्हनि शाइर इलाही सां, शाइर हुसैनी सां हुसैनी नथा ठहूं त फ़क़ति असां छा कयोसीं, रस्मूं अदा कयूंसीं, इबादतूं न कयूंसीं। असां रस्मी अज़ादार थी वियासीं, असां रस्मी हुसैनी थी वियासीं, असां रस्मी मुस्लमान थी वियासीं। मां चवंदो आहियां हिन वक़्तु रस्मी एतबार सां, उहो अलामा इक़बाल जो शेर आहे न, रह गई रस्म अज़ां रूह बलाली न रही। यानी रस्म अज़ां त रहिजी वई आहे, रूह बिलाली न आहे। हिन में अज़ादारियूं त रहिजी वियूं आहिनि। हिननि अज़ादारियुनि में रूह हुसैनी, रूह हुर, रूह हबीब इब्न मज़ाहिर, रूह मुस्लिम इब्न औस जा काथे आहे। उन रूह खे ॻोल्हण जी तलाश कयूं। ऐं जेकॾहिं उनखे ॻोल्हे वियासीं त हक़ीक़ी माना में हुसैनी बि थी वेंदासीं, हक़ीक़ी माना में इस्लाम मोहम्मदी ते, नाबे मोहम्मदी ते बि हलंदासीं। हीअ फ़ुर्सतूं हिन गुज़री वेंदियूं। हाणे ख़बर न आहे ॿियो साल असांखे मिले अलाए न मिले, लेकिन इन्हनि फ़ुर्सतनि जे मरहले में हर ज़मानो, जेको बि ज़मानो अचे थो, जेको बि वक़्तु अचे थो, अॻियों घंटो, अॻियों मिंट, अॻियां सेकेंड इंसान जे लाइ गनीमत आहिनि। उन्हनि खे गनीमत शुमार करे पंहिंजे पाण खे हुसैन इब्न अली जे लश्कर सां मिलाए। हीउ लश्कर हुसैन इब्न अली रुकियो न आहे, छो जो अगरि रुकिजी वञे हा त हीअ अज़ादारियूं बि रुकिजी वञनि हा, यादि हुसैन बि रुकिजी वञे हा। लेकिन अॼु जेको शब आशूर आहे, हीअ शब आशूर इंसान खे सम्झाइण थी चाहे। छा थी सम्झाइणु चाहे त हीअ जेका तहरीक करबला हली, हिन तहरीक करबला में हर तबिके जे माण्हू खां इस्तफ़ादो कयो। हर तबिके जे माण्हू खां, नंढड़े ॿार खां, 6 महीननि जे अली असगर खां इमाम हुसैन हज़रत अली असगर जी क़ुर्बानी ॾेई करे सम्झाए थो, जेकॾहिं इस्लाम खे बचाइण लाइ, हुसैनियत खे बचाइण लाइ 6 महीननि जे ॿार जी क़ुर्बानी ॾियणी पए त भले ॾियो। 13 सालनि जे जवान जो, 18 सालनि जे जवान जो, हज़रत अबुल फज़ल अब्बास जहिड़े बावफ़ा जो,
या ईअं चइजे त बीबियुनि जा पर्दा लुटाए करे ख़वातीन जो जेका एहतराम आहे, ख़वातीन जी जेका अज़मत आहे, उन खे मलहूज़ ख़ातिर रखी करे, लेकिन जेकॾहिं करबला में ख़वातीन जो किरदारु नज़र अचे थो त किरदार ज़ैनबी नज़र अचे थो। यानी इहो नथो चई सघिजे त फ़क़ति मर्दनि जे लाइ करबला आहे, न, औरतुनि लाइ बि करबला आहे। करबला ज़ैनब सलामुल्लाह अलैहा आशूर खां बाद में करबला खे हलाए थी, लीड करे थी। होॾो 28 रजब खां 10 मुहर्रम ताईं इमाम हुसैन लीड करे आया, सम्झायूं त हिन तरीक़े सां तव्हां करबला ताईं पहुची सघो था। बाद में जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जॾहिं कूफ़े खां शाम वञी करे बीबी ॿुधाए थी, छा थी ॿुधाए बीबी सम्झाइणु चाहे थी, जेकॾहिं ज़ैनबी किरदारु अदा करणु चाहियो थी त छा कयो त मूं ज़ैनब जे तालीमात ते अमल कयो। ऐं जेके असांखे ऐं तव्हांखे ज़ैनबी, असांजी माउनि भेनरुनि खे ज़ैनबी किरदारु पढ़ण जी ज़रूरत आहे। जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जा 2 ख़ुतबा आहिनि, हिकु दरबार कूफ़ा में, ॿियो दरबार शाम में। इहे जेकॾहिं ॿई कूफ़े ऐं शाम वारा जेके ख़ुतबा असांखे सम्झ में अची वञनि, छो इंसानु तरक़ी तॾहिं कंदो आहे जॾहिं तालीम ते अमल कंदो आहे, इल्मु हासिलु कंदो आहे। हाणे इंसानु इल्म हुसैनी ते अमल करे या इल्म ज़ैनबी ते अमल करे, इंसानु ठहंदो, इंसानु हुर ठहंदो, इंसानु हबीब ठहंदो, इंसानु बावफ़ा ठहंदो, इंसानु गैरतमंद ठहंदो। छो जो हुसैन गैरतमंदनि जो इमाम आहे। हुसैन उन्हनि जो इमाम आहे जेके क़ुर्बानियूं ॾियनि था, जेके सब्र कनि था, जेके ईसार कनि था। हुसैन उन्हनि जो इमाम आहे। करबला तव्हां ऐं असांखे ॿुधाए थी त असां कोशिशि करे पंहिंजे पाण खे करबला ताईं पहुचायूं। जेकॾहिं करबला ताईं पहुची वियासीं, पोइ छा थींदो, पोइ असां अॻिते वधंदासीं। जॾहिं अॻिते वधियासीं त पोइ असां वक़्त जे हुसैन खे, जंहिंखे इमाम ज़मान अलैहिस्सलातु वस्सलाम चयो थो वञे, उन जे क़ाफ़िले में शुमार थींदासीं। उते हुया 72, उन करबला में 72 असहाब हुया। हाणे 313 था घुरिजनि अॻी करबला जे लाइ, वक़्त जे हुसैन जे लाइ। उते त हज़रत अबुल फज़ल अल अब्बास मौजूदु हुयो, हज़रत अली अकबर मौजूदु हुयो, हज़रत क़ासिम मौजूदु हुयो। अॼु वक़्त जे हुसैन जो अली अकबर किथे आहे, वक़्त जे हुसैन जो अब्बास किथे आहे, वक़्त जे हुसैन जो हबीब इब्न मज़ाहिर किथे आहे। जेकॾहिं इंसानु सम्झे, इन ते अमल करे त वक़्त जो इंसानु वक़्त जे वली ख़ुदा जो पोइ लॻ थी वेंदो, उनजी इताअत कंदो। ख़ुदावंद आलम खां आख़िर में दुआ आहे त ख़ुदावंद आलम असांखे हक़ीक़ी माना में हुसैनी थियण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ऐं तव्हां ऐं असांखे हक़ीक़ी माना में करबला सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। तव्हां जूं ऐं असां जूं ही कलील इबादतूं पंहिंजी बारगाह में मक़बूल मंज़ूर फ़रमाए। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद व अज्जिल फ़रज। अलविदा या हुसैन, ऐ हुसैन अलविदा। रोक के बोली बहन, ऐ हुसैन अलविदा।